अभिषेक बच्चन ऐं ऐश्वर्या राय में अलहदगी थी वई। अभिषेक बच्चन जे अमल मदहन खे मायूस करे छॾियो। जी, बॉलीवुड अदाकार अभिषेक बच्चन जी तलाक वारी पोस्ट ते रद्दअमल हिकु भेरो वरी फिल्मी दुनिया जी मशहूर जोड़ी विच में अलहदगी जी ख़बरुनि खे हवा ॾेई छॾी आहे। भारतीय बिज़नेस टाइकून मुकेश अंबानी जे पुट अनंत अंबानी जे शादी में अभिषेक जो घरवारी ऐं धीउ बदिरां वालिदेन सां गॾु फोटो शूट हिकु भेरो वरी बहस जो मौज़ू बणिजी वियो आहे। जॾहिं त तक़रीब दौरान कुझु वायरल तस्वीरुनि ते सुपरस्टार जोड़ीअ जा मदाह पिणु परेशान थी विया आहिनि। अभिषेक बच्चन ऐं ऐश्वर्या राय जी 2007 में शादी थी हुई। ॿिन्ही खे हिकु न्याणी आर्यादित्या जो औलाद पिणु आहे। उन खां सवाइ अभिषेक तरफ़ां सोशल मीडिया ते भारतीय सहाफ़ी तरफ़ां शेयर कयल तलाक वारी पोस्ट ते लाइक करण वारे अमल बि संदन चाहींदड़नि खे मायूस करे छॾियो आहे। अभिषेक पारां लाइक कयल पोस्ट जे कैप्शन में लिखियल हो त तलाक कंहिं लाइ बि कॾहिं बि सवलो ऑप्शन नाहे, पर केरु आहे जेको ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण जो ख़्वाब नथो ॾिसे, पर उन बावजूदि ज़िंदगी कॾहिं बि अहिड़ी नाहे हूंदी जंहिंजी असां उमेद कंदा आहियूं, पर जॾहिं पंहिंजी ज़िंदगी जो हिकु हिसो गॾु गुज़ारण बावजूदि ॾहाकनि खां पोइ धार थी वेंदा त इहो कीअं बर्दाश्त कंदा आहियूं। पोस्ट में वधीक लिखियल हो त इहा कहिड़ी शइ आहे जेका माण्हुनि जे रिश्तनि खे ख़तम करण ते मजबूर करे थी। छा इहे चैलेंजिस आहिनि जेकी मुआशिरे में ग्रे डिवोर्स खे हथी ॾेई रहिया आहिनि? हिते अव्हां खे इहो ॿुधाईंदा हलूं त ग्रे डिवोर्स जी इस्तिलाह अहिड़नि जोड़नि लाइ इस्तेमालु कई वेंदी आहे जेकी 50 सालनि खां पोइ हिक ॿिए खां धार थी वेंदा आहिनि। गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां भारतीय मीडिया ऐं सोशल मीडिया ते ऐश्वर्या राय ऐं अभिषेक बच्चन जी तलाक जा अफ़वाह गर्दिश करे रहिया आहिनि। उन खां अॻु बि अहिड़े क़िस्म जूं गैर तस्दीक थियल ख़बरूं साम्हूं अची चुकियूं आहिनि। उन खां अॻु ऐश्वर्या राय जे बच्चन हाउस छॾण जूं ख़बरूं बि साम्हूं आयूं हुयूं ऐं अमिताभ बच्चन पंहिंजी नुंहुं खे सोशल मीडिया तां अनफॉलो बि करे छॾियो हो।